जरा शेर पढ़ लगा सैयदना व मौलाना मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना। मैनू नहीं पता तुस किवें सुन सो शेर ते तवज्जो। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मोहम्मद जिथे अज ताई नहीं दारैन गई नहीं दारैन गई जिथे अज ताई 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 नहीं दारैन। फकत लफ्ज़ां ते गौर करिए 70 पढ़न लगा जिथे अज ताई नहीं दारैन गई गई जिथे अज ताई नहीं दारैन गई जिथे अज ताई नहीं दारैन गई जिथे अज ताई नहीं दारैन गई उथे मीम गई उथे ऐन गई उथे ऐन गई अल्लाह सलामत रखे तवज्जो। उथे ऐन गई उथे मीम गई उथे ऐन गई उथे मीम गई उथे ऐन गई उथे मीम गई ऐन गई उथे ऐन गई उथे मीम गई उथे ऐन गई जिथे जिब्राइल दे पर सरद जिथे जिब्राइल दे पर सरद जिथे जिब्राइल दे पर सरद उत सोहणे दी नाल लैन गए। सलामत रहो हैदर। अल्लाह अकबर। नाउज़ बिल्लाह दिल अली दे बाबे कलमा ना ही पढ़िया मैं ते आखना ही मुनासिब। शेर तुसा सुनने सरकार इमरान दी शान जिसनू उनकी शान आ इत्थे मस्जिद हुसैन सही है कौन दोजियों तशरी दी लोड़ी नहीं शेर में पढ़ने पहुंचना तो सापे तवज्जो दा तालिबा कौन सरकार इमरान जे पालिया नबी सकलैन होवे जे पालिया नबी सकलैन होवे जे जिंदगियां होवे जिंदगियां होवे जिंदगियां होवे जे पालिया नबी सकलैन 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 होवे। अजमत अजमत सुनो दी सकलैन होवे जे पालिया नबी सकलैन होवे जिंदी नू सैयदा कौनैन होवे सैयदा कौनैन होवे रिजल्ट देवण लगा कौनैन होवे जदिनो सैयदा कौनैन होवे जदिनो सैयदा कौनैन होवे। और कीवे काफिर हो सकदे और कीवे काफिर हो सकदे हो कीवे काफिर हो सकदे और कीवे काफिर हो सकदे जिद पुत्र दा पुत्र हुसैन होवे। अल्लाह मौला सलाम बड़ा हो दो 17
रब अकबर नहीं जा बनाया नहीं, रब अकबर नहीं जा देखा तो सही किवें सुन दियो। रब अकबर नहीं जा बनाया नहीं, तू अली सा बना ले, तेरी भूल है। सलामत रहो, ये हाथ सलामत रहे, बसते रहो मिलके हैदरी। क्या पढ़िए लौद रब अकबर नहीं जा बनाया नहीं, रब अकबर नहीं जा बनाया नहीं, तू अली सा बना ले, तेरी भूल है। रब अकबर नहीं जा बनाया नहीं, रब अकबर नहीं जा बनाया नहीं, तो सा बना ले, तेरी भूल है। जानशीन नबी छोड़ कर हशर में, जानशीन नबी छोड़ कर हशर में, तू जली को मना ले, तेरी भूल है। मेरी तवक्को तो क्या सोम सलात सोम सलात लानत भी है साथ जरूरी, हर जगह चाहे साथ दरकार है, हर जगह चाहे साथ दरकार है। रब को मतलब से कहो बदार है, इसके दुश्मन पे लाना नहीं की अगर, इसके दुश्मन पे लाना नहीं की अगर, तो लहद में उजाले तेरी। इथे खड़ के एक होर शेर पढ़ लगा अजमत दा इस कसीदे विच जेड़ा शेर में पढ़ना पहुंचना तो साहब जो बिराही अरे के अदावत का है, जो बिराही अरे के अदावत का है, जो भी मुनकिर अली की विलायत का है, किबरिया के जलालो गजब से उसे, किबरिया के गजब से उसे फिर पैगंबर छुड़ा ले, तेरी भूल है। बिस्मिल्लाह। बेशुमार मौला सलामत रखे। तो 17 एक और पढ़ा, काफी पढ़ गया। मौला सलामत रखे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह, वक्त होवे, सलामती होवे, जिंदगी होवे, दुआ दे रहे हैं। मत जिक्र कोई कर दे मिंबर ते तुसा ही बोल दे हो। अच्छा मैं दसना है बोलने वाला कौन है। जिक्र हुसैन बोलने वाला कौन है, उनका मर्तबा क्या है, उनका रुतबा क्या है, उनकी इज्जत क्या है, उनकी रिफत क्या है। जेड़ा थक गया उनकी मर्जी है,
मातमी बैठे हो, अल्हम्दुलिल्लाह मौला दे मनण वाले बैठे हो। ये 2 ही 17 कसीदे दियां पढ़ के जनाब को दुआ हासिल करना चाहना, उसके बाद हुक्म दी तामीर। कौन बोल दे कौन आंदे, ठीक है, राजी हो? पढ़ा 17 आ जिक्र हुसैन विच जेड़ा हुबदार बोल दे, ठीक है। चेहरे ते रौनक आ गई, मेरे वास्ते यही बोलना है, अव्वल तो आखिरी अज़ादार तक इंतहाई तवज्जो। जिक्र हुसैन विच जेड़ा हुबदार बोल दे, जिक्र हुसैन विच जेड़ा कौन बोल दे, जिक्र हाँ हुबदार बोल दे, बंदा नहीं मावा दा किरदार बोल दे। हैदर 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 हाथ बुलंदा हैदरी, हुबदार बोल दे, बंदा नहीं है मावा दा किरदार बोल दे। हुसैन विच जेड़ा हुबदार बोल दे, जिथा बैठे हो ए फर्शे अज़ा 170 इस दे हवाले नाल पढ़न लगा, बंदा जेड़ा बुलेंदे हो अजर क्या है। हुसैन विच जेड़ा हुबदार बोल दे, बंदा नहीं है मावा दा किरदार बोल दे। फर्शे अज़ात बह के जो एक बार बोल दे, ये मेरा है हुसैन बार बार बोल दे। नोके सिनाते तिलावत हुसैन करे थो, लेकिन चुप करे व्या शायद उनके पक्के सरतन का जुदा हो जे वो गल है सके। लफ्ज पढ़ियो, नोके सिनाते तिलावत हुसैन करे थो, असा अज़ादारन ते इनायत हुसैन करे थो, अज़ादारन ते इनायत यानी गल आयो हुसैन करे थो, असा अज़ादारन ते इनायत हुसैन करे थो। चहलम जे मौके ते करबला में दिसो तो सही, पंहिंजे ज़वारन जी खिदमत हुसैन करे थो। कोई न चंदो मां उन ते आं, कोई न चंदो मां भुख ते आं, बस ज़ाहिरन दुनिया तो, बस ज़ाहिरन दुनिया तो हले 3 ॾींहंनि जो प्यासो हुयो हले वियो, पर अॼु बि पंहिंजे ज़ाहिर खे प्यासो नथो रखे। तव्हांजी अखियुनि जो वज़ू थी वियो, मुंहिंजे ऐसे ड्यूटी थी वई। वरी तो चवां, चेलम जे मौके ते करबला में ॾिसो त सही, पंहिंजे ज़वारनि जी ख़िदमत हुसैन करे। मां ख्वाहिश तो पढ़ा, हुकुम थियो आहे, तव्हांजी अखियुनि जो वज़ू थी वियो, मुंहिंजे ऐसे ड्यूटी थी वई। हर अज़ादार चाहे थो मां वञा करबला, लफ्ज़ करबला गॾिजी मूंसां पढ़ंदव, दिल में आमीन चवंदा, इबादत थी वई आहे। मक़सद हूंदो आहे बूढ़ा अची वञनि, तव्हां असांजी बख़्शिश जो सामान बण, उहे राज़ी हितों थी वञनि जिन खे कंहिं न परचायो। तव्हांजा हथ सीने ते अची विया, तव्हांजा हथ सर ते अची विया। जेको सर ते मातम कयो त इहा उन सैण जी हसरत आहे जंहिंजा हथ पसे गर्दन ॿधल हुआ। हाय हुसैन, हाय हुसैन, बस थी वई मुंहिंजे से ड्यूटी। इन रोंदियुनि अखियुनि सां ज़हन वठी वञो पंहिंजा, जेके चाहियो था असां वञूं करबला। हर अज़ादार जी ख्वाहिश तो पढ़ा, इन रोंदियुनि अखियुनि सां आमीन ज़रूर चइजां, लफ्ज़ करबला मूंसां गॾिजी पढ़जां। मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजे दरबार में ये दुआ थो घुरां मां वञा करबला। जेके पहुची विया उहे पहुची विया, फ़क़ति पंहिंजे लाइ न, हर अज़ादार जे लाइ दुआ आहे। कहिड़ी? हर मजलिस खे आख़िरी मजलिस सम्झी ॿुधंदो कर, शर्म करे न रोंदो कर ग़रीबनि जे ग़म में। मतां कंहिंजे पासे न शाम जो रत रोअण वारो इमाम वेठो। वास्तो आ तोखे पंहिंजे महबूब जो, खणी हथ थो चवां मां वञा। रोंदियुनि अखियुनि सां लफ़्ज़ करबला मां वञा।
करबला मां वञा करबला पेरी ख्वाहिश तो पड़ा हर अज़ादार ये ख्वाहिश रखे तो तां अखियुनि जो वज़ू थी विया दुआ तो घुरा मौला तांखे उहे जायूं ॾेखारे जिते धीअ ॾिसे पई हाय तुझे वस में मां ख्वाहिश तो पड़ा हर अज़ादार जी केड़ी ख्वाहिश हर अज़ादार जी ख्वाहिश पेरी ख्वाहिश तो पड़ा केड़ी ॾिसां जागीर अकबर जे बाबे जी मां सैण ज़हरा जे बचड़े जी तुरबत चुमा इन सिक में मां मालिक थो रोईंदो वञी पुरसो ॾियां मां वञा रोंदे अखियुनि सां चओ लफ़्ज़ करबला मां वञा तांजी अखियुनि जो वज़ू ॾिसी दिल चे थी ॿी ख्वाहिश पढ़ियो सरकार अब्बास जे साए में वेठा आहियो सभई साए में आहियो अल्हम्दुलिल्लाह ॿी ख्वाहिश तो पढ़ा रज़ादार ये ख्वाहिश रखे तो केड़ी लाल उम्मल बनीन जो आहे जिते बरकातो नमाज पढ़ा माउते किथे जिते सरकार गाज़ीअ जी सरदारिया हाय वनी शाही घुमा मां वञा थी वही मुझे से हर अज़ादार चाहे तो मां वञा करबला उहे जायूं ॾिसी अचां किथे हुसैन जो अकबर लथो ॻाल्हि मुंहिंजी मातमी सां आहे हर अज़ादार चाहे तो मां वञा करबला उहे जायूं ॾिसी अचां किथे हुसैन जो अब्बास हर अज़ादार चाहे तो मां वञा करबला उहे जायूं ॾिसी अचां अॼु करबला में कीअं भाइर वसनि क़िस्मत हुई अली जी धीअ जी आए हुसैन ख्वाहिशूं पढ़ियमि के करबला के ॾिसण लाइ वञण लाइ एॾो बेताब दिल बेकरार वञो करबला केड़ी करबला दुआ घुरंदो कर के जवान पुट जी लाश के ज़ईफ पियो खे न खणनी पवे जेकी है कई दे इमाम सादिक अलैहिस्सलाम जने भी पंहिंजे ॾाॾे जे गम में रोंदो हुयो वो है करे रोंदो हुयो रोण न अचे है तुझे वस में आ अचो उन हुसैन खे उन अकबर जो पुरसो ॾियूं जंहिंजी ज़ीन छॾण ते हुसैन सॼे खबे ॾिसी चे पियो अकबर मूंखे नज़र कुझु कोन थो अचे पत्थर दिलनि जो ज़ामिल आहियां मोहर वारो वहण थो पढ़ा जिथे पढ़िया मुंहिंजे हिसे जी ड्यूटियूं थी वयूं आहिनि जेको हर अज़ादार चाहे त मां वञा करबला केड़ी करबला जिते अकबर के सीने में बरछी लगी जिते फरवाज बचड़े जी मेहंदी रुली जिते गाजी लथो जिते ज़ैनब रुली हाय हुसैन हाय मज़लूमा हाय बीबी आलिया हाय हुसैन बिस्मिल्लाह हाय हुसैन जिते अकबर के जवान मातम करे सघंदा हिकु दफ़ो सीने ते हथ ज़रूर हणो जेके हल्के जा मातमी आयो हुसैन के हुनजे अकबर जो पुरसो हुनजे गाज़ी जो पुरसो जिते अकबर के सीने में बरछी लगी ओ जिते फरवाज बचड़े जी मेहंदी रुली जिते गाज़ी लथो शायद मां न समझाए सघियुमि मुखां अॻ में सरकार क़िबला पढ़ी विया साईं रज़ा बादशाह साहब सरकार अब्बास जो ज़ीनत लहण कोई सोलो हुयो तहां ते सवाल आहे जेको सवार हुजे सवारी ते उन जा हथ न हुजनि त उहो ज़मीन ते कीअं आयो हूंदो सोनिया है कई दे के गम में न रो जिते अकबर के सीने में बरछी लगी जिते फरवाज बचड़े जी मेहंदी रुली जिते गाजी लथो जिते ज़ैनब रुली हाय उते रोईंदो रहा रोज न चो मां वञा वो घर ना आए आखिरी वैन वो घर ना आए जे घर के मौत न दुखायो हुजे
दुआ घुरंदो कर अल्लाह भले 7 पुट अता करे, एक न्याणी जरूर अता करे। पुट जायदादन जा मालिक धियो मेहमान होंदियो आहे, हथ बधी मिन्नत तो के अदना जी मदा खान हुजण जी हैसियत सां सैयदन का माफी वठी जुमलो तो पढ़ा। हथ बधी मिन्नत तो कहे अली मौला के मञण वारा, हुसैन मौला के मञण वारा, कदे भुलजी भी धीअ के झिड़क न ॾिजा। धीअन के खबर पइजी वञे अल्लाह त करे जो असांजे बाबे ते ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। धियो पाण ही पहुची वेंदियूं आहिनि, सॾरायूं नाहिनि वेंदियूं। ज़ैल वठी वञ ॾह मुहर्रम करबला जो मैदान, ज़ालिम जा हथ मुंहिंजे मौला जे वारनि में हुया। 4 सालनि जी मासूमा धीअ हुते आई जिथे ज़ालिम ज़रबूं पियो हलाए। ॾिसी चे बि हिन खे न मार, ओ हिन जे छॾाइण वारो कोई न रहियो है कर। ॾिसी चे बि हिन खे न मार, मुंहिंजो बाबो 3 ॾींहंनि जो प्यासो। ॾिसी चे बि हिन खे न मार, हीअ एतिरो ज़ख़्मी आहे जो लाज़े खां बाद मातम। ॾिसी चे बि हिन खे न मार, हिन जो अब्बास सोनिया कई थई जे करबला खे ॾिसण लाइ वञण लाइ एॾो बेताब आहे। कहिड़ी करबला हाणे सीनो प्यारो न कजा, हिकु दफ़ो सीने ते हथड़ी चइजा हुसैन तुंहिंजी धीअनि जो वॾो अरमान। अज़ादार कहिड़ी करबला, जे करबला खे ॾिसण लाइ एॾो बेताब आहे, जे जॻह ते सकीना खे झिड़को मिलियो है, ओ परदेदार जे सर तां रिदाऊं लथियो, जिते ज़ैनब ऐं कुलसूम उठता लथियो। मौला ड्यूटी कबूल मंजूर फरमा। अज़ादारनि जी